नाज़िम पासे खे ॿुधाईंदालू त सखर में पुलिस जे वागड़ जी लिंक रोड ते मुबैना मुक़ाबले में ॿिनि ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई वई आहे। अहम ख़बर आहे खे ॾींदालू त ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। गश्त दौरान जवाबदारनि फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में ॿ ॾोहारी मारिजी विया। इहो चवणु आहे पुलिस जो। खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सखर में पुलिस जी बागड़ जी लिंक रोड ते मुबैना मुक़ाबले में ॿ ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। गश्त दौरान जवाबदारनि फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में ॿ ॾोहारी मारिजी विया। ज़िक्र कंदा हलूं त पुलिस जी बागड़ जी लिंक रोड ते मुबैना मुक़ाबले में ॿिनि ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई वई आहे। ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। गश्त दौरान जवाबदारनि फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में ॿ ॾोहारी मारिजी विया। खे अपडेट कंदा हलूं। सखर मां पुलिस जी बागड़ जी लिंक रोड ते मुबैना मुक़ाबले में ॿिनि ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई वई आहे। ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। गश्त दौरान जवाबदारनि फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में ॿ ॾोहारी मारिजी विया। अहम ख़बर आहे खे ॿुधाईंदा हलूं, अपडेट कंदा हलूं त सखर में पुलिस जी बागड़ जी लिंक रोड ते मुबैना मुक़ाबले में ॿ ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई वई आहे। ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। गश्त दौरान जवाबदारनि फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में ॿ ॾोहारी। चवणु आहे पुलिस जो।